अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 1 मई, इंटरनेशनल लेबर डे, योम मज़दूर, पोरहतनि जो मज़दूरनि जो आलमी ॾींहुं। इन जी हिस्ट्री में असां नथा वञूं, तक़रीबन सभिनी ख़बर आहे। अगरि ख़बर न हुजे त लेबर डे हिस्ट्री तव्हां सर्च करे सघो था त तव्हांखे मिली वेंदी। मज़दूरनि जे हक़नि जो, उन्हनि जे हक़नि जी हिफ़ाज़त जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे 1 मई ते, जंहिंमें मज़दूरनि खां सवाइ बाक़ी सभिनी खे मोकल हूंदी आहे। हर ऑफिस खे, स्कूल खे, इदारे खे मोकल हूंदी आहे। बाक़ी जेके रस्तनि रोडनि ते मज़दूरी कंदा आहिनि उहे मज़दूरी कंदा रहंदा आहिनि। इन ॾींहुं मल्हाइण जे लाइ सेमिनार थींदा आहिनि, मुक़ाबला, तक़रीरूं, मतिलबु एतमाम थींदा आहिनि पूरा, जंहिंमें वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे, वॾा फ़ैसिला करे उतां उथंदा आहिनि कर्ता धर्ता जेके बि हूंदा आहिनि मज़दूरनि जे हक़नि लाइ, उन्हनि जे फ़ाइदे लाइ। पर मुंहिंजो जेसिताईं ज़ाती राय आहे त उन्हनि खे उन्हनि जो घटि ई फ़ाइदो पहुचंदो आहे। मिसाल जे तौर ते असांजे मुल्क में मुक़ररु आहे जेका पघार घटि में घटि मज़दूर जी जेका उजरत आहे महीने जी, उहा मुंहिंजे ख़्याल में 32 खां 35 हज़ार आहे। ठीकु आहे। ऐं कंहिंखे थी मिले, कंहिंखे बि न। कंहिं स्कूल जे पटे वाले खे ॾिसो, कंहिं स्वीपर खे ॾिसो, कंहिं बि हंधि कमु करण वारे, इवन असांजे पंहिंजे घरनि में जेके कमु करण वारा मज़दूर आहिनि, हेल्पर्स आहिनि, कमु वारियूं मायूं आहिनि, कंहिंखे थी मिले एतिरी पघार? कंहिंखे बि कोन थी मिले। ॾिसो, इन्हनि खे इम्प्लीमेंट करणु, इन्हनि जी एप्लीकेशन जेका आहे उहा गवर्नमेंट जो कमु आहे, हुकूमतुनि जो कमु आहे, त उहे उन ते अमल कराइनि। या जेकॾहिं कुझु नंढा वॾा प्राइवेट इदारा आहिनि या सरकारी इदारा आहिनि, इहे घटि में घटि पंहिंजी ज़िमेदारी महसूसु करे मज़दूरनि खे एतिरो हक़ु ॾियनि, या उन्हनि जूं टाइम लिमिट्स जेके मुक़ररु थियल आहिनि ओतिरो कमु उन्हनि खां वठणु उन हद जे अंदरि। ठीकु आहे। हाणे वॾे लेवल ते असां आम माण्हू जी हैसियत में एज़ एन इंडिविजुअल असां कुझु ख़ासि नथा करे सघूं। असां कुझु घणो नथा करे सघूं, पर कुझु ख़ासि करे था सघूं। कुझु नंढियूं शयूं असां ज़ाती तरह कंहिंजे लाइ करे था सघूं। असांजे लाइ इहो पॉसिबल न आहे त असां हुकूमत जेके कानून पास करे थी उन ते अमल करायूं, या असां मज़दूरनि खे उन्हनि जा हक़ वठी ॾियूं। असांजे लाइ इहो मुमकिन ई न आहे हिकिड़े फ़र्द जी हैसियत में, पर घणो कुझु असांजे लाइ मुमकिन बि आहे। ही जेका हक़नि जी ॻाल्हि कई वञे थी मज़दूरनि जी, तव्हां उन सिलसिले में इहो ॾिसो त 1400 साल पहिरियों नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मज़दूरनि जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। पाण सॻुरनि फरमायो त मज़दूर जे पघर सुकण खां पहिरियों उनजी उजरत ॾियो। पघर सुकण में जेतिरी देरि थी लॻे उहा देरि बि न कयो, उन खां बि पहिरियों मज़दूर खे उनजो हक़ु ॾियो, उनजो महिनताणो, उनजो जेको बि उनजा वेजिस आहिनि, जेको मुआवज़ो आहे उहो ॾियो। याने इहो चवण जो मक़सदु इहो आहे त उनखे देरि न करायो, उनखे इंतज़ारु न करायो, उनखे तव्हां खां घुरिणो न पए, एतिरो जल्द उनखे अदा कयो। छो त उहो जेको पंहिंजे पेट पालण लाइ एॾी महिनतूं करे थो, मुशक़तूं करे थो, उनखे जेकॾहिं असां उजूरो वक़्त ते न ॾींदासीं, मुआवज़ो वक़्त ते न ॾींदासीं, त हू वीचारो पंहिंजो पेट किथां पालींदो, बचा किथां पालींदो। ऐं हिकिड़े ॿिए हंधि बि मां पढ़ियो, जेको मूंखे प्रॉपर हाणे यादि न आहे, त उन में बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इंतिहाई नापसंदीदगी ज़ाहिर कई त उहे माण्हू जेके मज़दूरनि खां, महिनत कशनि खां पूरो कमु था वठनि पर उनखे पूरी उजरत नथा ॾियनि, उन्हनि जे लाइ इंतिहाई नापसंदीदा जेको आहे इज़हार कयो पाण सॻुरनि। त इहो असांखे त एतिरो अरसो पहिरियों इहा तालीम मिलियल आहे। ॾिसो, हाणे असां पंहिंजी रोज़ानी ज़िंदगीअ में केतिरनि मज़दूरनि सां असांजो वास्तो पए थो। सभिनी खां पहिरियों त असांजा कम वारा माण्हू, चाहे घर में कम वारी मासी हुजे, कंहिंजे घर माली हुजे, चौकीदार हुजे, ड्राइवर हुजे, अहिड़े तरह जा खोड़ सारा हेल्पर आहिनि, कंहिंजे घर में ॿार आहिनि हेल्पर कमकार जे लाइ। असां उन्हनि जो त मुआवज़ो टाइम ते ॾेई सघूं था न, उन्हनि जो त असां हक़ अदा करे सघूं था। या असांजे घर प्लम्बर थो अचे, कॾहिं इलेक्ट्रीशियन आयो, कॾहिं अहिड़े क़िस्म जा जेके बि टेक्नीशियन्स आहिनि मुख़्तलिफ़ कमनि जे सिलसिले में, असांखे उन्हनि जी मदद खपंदी आहे। पोइ जॾहिं पैसनि ॾियण जो वारो ईंदो आहे त असां उन्हनि सां मतिलबु बार्गेनिंग कंदा आहियूं, या चाहींदा आहियूं सफ़ा थोरनि पैसनि में कमु करे ॾेई वञनि, जेको मुनासिबु न आहे। ऐं अक्सर मां इहो बि ॿुधो आहे, भई अक्सर माण्हू चवंदा आहिनि त मज़दूरीअ में कमु चोरी था कनि, बेईमानी था कनि कंहिं बि कम में। यानी चाहे उहो टेक्नीशियन हुजे, को असांजे घर अची कमु कंदो हुजे, या असांजी का कम वारी माई हुजे, को हेल्पर हुजे। ॾिसो, असांखे पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करिणो आहे।
असांखे अलाह जे हुकुम ते हलणो आहे, असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिदायत ते अमल करिणो आहे। हू छा था कनि, अगरि हू बेईमानी था कनि, अगरि हू पंहिंजो कमु ईमानदारी सां नथा कनि, उनजो हिसाबु उहे ॾींदा। उहे पंहिंजे फ़ैल लाइ, पंहिंजे कम लाइ, पंहिंजी नियत लाइ पाण ज़िम्मेदार आहिनि। असां पंहिंजे लाइ ज़िम्मेदार आहियूं। त असांजो फ़र्ज़ु आहे त घटि में घटि जेकॾहिं असां इंटरनेशनल लेवल ते मज़दूरनि जा हालात नथा बदिलाए सघूं, उन्हनि खे हक़ नथा ॾियारे सघूं, उन्हनि जे लाइ असां कुझु नथा करे सघूं, असां बेवस आहियूं, त असां घटि में घटि पंहिंजी रोज़ानी ज़िंदगीअ में जेके मज़दूरनि सां असांजो वास्तो पए थो, जिन सां असां लाॻापे में आहियूं, जिन जी असांखे ज़रूरत आहे, त उन्हनि जो त हक़ अदा कयूं। घटि में घटि कमु वारो माण्हू आहे घर में, उनखे प्रॉपर असां खाधो खाराए ॾेई सघूं था टाइम ते। जंहिंखां असां मज़दूर खां कमु करायूं उनजी उजरत असां टाइम ते ॾियूं। कम वारी जेका असांजी मासी आहे, माई आहे, कम वारी हेल्पर आहे कोई बि, उनखे असां टाइम सां उनजी पूरी महिनत जेतिरी आहे ओतिरो असां उनखे ॾियूं। त उन में घटि में घटि बेईमानी न कयूं, कमी न कयूं, उन में असां कंहिं क़िस्म जी गड़बड़ न कयूं, त असांजो फ़र्ज़ु आहे इहो। त असांखे अलाह जे अॻियां पंहिंजे अमल जो जवाबु ॾियणो आहे, त असां छा कयोसीं। बाक़ी वॾा वॾा ॾींहं मल्हाइण, मोकलूं करे सुम्ही पवणु, ऐं मज़दूर उहो ई रस्ते ते पथर कुटे थो, उहो ई ख़्वार आहे 2 वेलनि जी मानीअ जे लाइ, त इन सां हक़ अदा नथो थिए। कानून ठाहिणु सुठी ॻाल्हि आहे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा कानून पास करणु मज़दूरनि जे हक़नि जे लाइ बहितरीनु ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं उन्हनि खे इम्प्लीमेंट नथो करे सघिजे, उन्हनि ते अमल नथो थिए, त इन कानून जो को फ़ाइदो न आहे। त अहिड़ी सूरत में, अहिड़ी हालतुनि में घटि असां हिकिड़े फ़र्द जी हैसियत में पंहिंजी ज़िम्मेदारियूं पूरियूं कयूं, ऐं पोइ असां योम मज़दूर जा नारा बि हणूं, त हिक ॿिए खे विश बि कयूं। सो उमेदु आहे त माइंड न कयो हूंदव, शायदि मां अहिड़ी का ॻाल्हि कई हुजे जेका कंहिंखे बुरी लॻी हुजे त माज़रत। ऐं असां सभिनी खे अलाह तौफ़ीक़ ॾिए त असां इन्हनि पंहिंजनि ज़िम्मेदारियुनि खे सम्झूं ऐं उन्हनि ते असां अमल कयूं। मोकिलायां थी। अलाह भाई।